अल्लाह ताला जल्दी जिब्रील खे मोकिलियो, जिब्रील भज वञ हे मुंहिंजी क़ुरान जी आयत खणी वञ, क़द समिअ अल्लाहु क़ौलल लज़ीन क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। ऐ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम, मां क़यामत ताईं क़ुरान शरीफ़ में लिखी थो छॾियां पियो त अबू बकर जो शाहिद मां अल्लाह आहियां। कद समय अल्लाह, बेशक मां अल्लाह ॿुधो, कौल लज़ीन कालू, इन्हनि यहूदनि जी ॻाल्हि खे जन चयो हो, इन अल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया, असां शाहूकार आहियूं ऐं नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला सुञो थी वियो आहे। तंहिंजे करे मुंहिंजा महबूब जेकॾहिं दुनिया मां को अबू बकर जो शाहिद कोन्हे त अर्शन वारो रब मां अबू बकर जो शाहिद आहियां। महबूब फरमाए यहूदियो अल्लाह शाहिद ॾिनी आहे, अबू बकर खे थप न लॻंदी। अवां ॾोही आहियो, सिद्दीक़ जो वॾो मक़ाम आहे, हुनखे ख़ुदा ताला वॾो मर्तबो अता फरमायो आहे, जंहिंजी गवाही रब करीम ॾे, जंहिंजो शाहिद रब करीम बणिजी पवे, उन शख़्स जी ॻाल्हि सची आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि जी तस्दीक़ फरमाई। छा फरमाई बाबा? चओ अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि जी थकजी पिया। अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि जी तस्दीक़ चओ। छा कई? ताईद। छा ताईद कई? अल्लाह ताला कई। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमा त अबू बकर सिद्दीक़ जो दुनिया में को शाहिद आहे या न आहे परवाह न आहे, सिद्दीक़ जो शाहिद मां रब पाण वेठो आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, इन मां अंदाज़ो लगा इन जवान जो मक़ाम केॾो आहे, इन जो मर्तबो केतिरो वॾो आहे, जो अल्लाह पाक पंहिंजे क़ुरान करीम में उन जे लाइ आयत मुबारक नाज़िल फरमाए, उन जी शाहिदी ॾेई तस्दीक़ फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे हबीब यहूदनि खे दड़का ॾिना, यहूदनि खे जी ख़बरदार सुधरी हलो, अञा बि हिकिड़ो दफ़ो तव्हांखे मोकिलियां थो, जे न तव्हां खां मुआहिदो टोड़ियो वेंदो पोइ तव्हांखे मदीनो बि छॾाइणो पियो त तव्हांखे मदीनो बि छॾणो पवंदो। जे रहणो अथव त शरीफ़ थी रहो, मदीने में रहंदो त अमन सां रहंदो, बाक़ी रहो त अल्लाह खे ॻाल्हाईंदो, ख़ुदा जे लाइ घटि वधि चवंदो त मां मोहम्मद बर्दाश्त कोन कंदुसि। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ऊंदाही रात हमेशा कानून आहे त ऊंदाहीअ जे रात में आसमान में सितारा घणा नज़र ईंदा हा। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे घर में हा, महबूब जा 9 घर हा, 9 घर वारियूं हूं, हर हिक घर वारी जो घर जुदा जुदा हूंदो हो, पर अॼु जंहिं घर में मुस्तफ़ा आयो आहे उहो घर अमड़ आशा सिद्दीक़ा जो आहे। कंहिंजो घर अमड़ अम्मा आशा जो। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं आशा सिद्दीक़ा जे घर खे ओ शरफ नसीब आहे जो क़यामत ताईं उहो घर गुंबदे खज़रा जी सूरत में मौजूद आहे। हालांकि इन्ही महबूब करीम जे मस्जिद जे इर्दो गिर्द ॿियनि घर वारनि जा बि घर हा, जीअं आंगुरियूं गॾिला आहिनि न, ईअं घर में हो, हिकिड़ी घर वारी जो, ॿी घर वारी जो, टी घर वारी जो, चौथी घर वारी जो, ईअं घर गॾु हा। बीबी आशा जो बि इहो घर हो, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन सभई घर हाणे मौजूद न आहिनि, उहे ड्रही विया, मस्जिद नबवी में शामिल थी विया, पर वो आशा सिद्दीक़ा जो घर गुंबदे खज़रा जी सूरत में मौजूद आहे। ऐं उन्ही महबूब जे गुंबदे खज़रा जे दीदार जे लाइ सदाई पई दिल तड़पंदी आहे। मदीने जी सिक आहे व ॾाढे चओ छा चवंदा आहियो?
हलो हलो हाजी वञो तू मदीने वञी चइजां वारे मदीने जे मीर खे ॾिजां सलाम सारे। सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह। जॾहिं बि हिन मुल्क मां तव्हांजे मां माण्हू वेंदा आहिनि, अॼु फलाणो माण्हू ख़ुदा बख्श बिरोही जे ॻोठ मां हज ते थो वञे, ओड़े पाड़े वारा हुन खां मोकिलाइण ईंदा, हुनखे हार विझंदा, हुनखे भाकुर पाईंदा आहिनि ऐं छा चवंदा अथसि, अदा असांजा बि सोणे साईं सलाम। अदा सलाम मोकिलींदा हो ऐं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमायो आहे त जेको मुंहिंजे साम्हूं रूबरू बि सलाम वारींदो आहे मां उनखे बि जवाबु ॾींदो आहियां, पर जेको ॿिए मुल्क मां मुंहिंजे सलाम मोकिलींदो आहे उनखे बि जवाबु ॾींदो। केॾा चरिया माण्हू आहियो, रसूलुल्लाह जी तारीफ़ कान थी वणे चई अब्दुर्रहीम जी तारीफ़ ॿुधायो। बाबा रसूल करीम सभिनि खां मथे आया हेठा, पोइ मां त मथे चढ़ियो बीठो आहियां, तव्हां था चओ हेठि लहो। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर से सल्लल्लाहु अलैका। वञो वञो हाजी वञो तू मदीने वञो वञो हाजी। सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। वञो वञो हाजी वञो तू मदीने वञी चइजां वारे मदीने जे मीर खे ॾिजां सलाम सारे मदीने जे मीर खे ॾिजां सलाम सारे। बाबा सभिनी खे मदीने जी सिक आहे या न आहे? दुआ घुरंदा आहियो न त अल्लाह साईं तव्हां असांखे मदीनो ॾेखारे। चओ सुभान अल्लाह। उन मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे पाक मदीने में हुजूर करीम जी ज़ात बाबरकात पांजी पाक घरवारी अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा जे घर में अब मुझे महबूब जी ज़ात वेठा हा। इशा जी नमाज खां बाद में हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, आशा जी मुझा सोहना अज हेॾे आ वेझी अच, मां मोहम्मद पलथ मारे थो वेहां, मुझे गोॾे तू आराम कर वेह। केॾो भाग आ अम्मड़ आशा सिद्दीका जो। हज़रत सिद्दीका रसूलुल्लाह जे हज में कच्छ में सुम्ही पई। महबूब वेठो आ पंहिंजी पाक घरवारी सां नबी सही सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं वेठो करे अल्लाह जे हबीब करीम जी हंज में कच्छ में हज़रत आशा सिद्दीका सुती पई आहे ऐं मथे आसमान सितारनि सां भरियो पियो आहे। हज़रत आशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा जी जमल आसमान ते नज़र पई आहे तमल नबी पाक खां पुछे थी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेतिरा आसमान में सितारा आहिनि एतिरियूं अव्हां जे कहे उम्मतीअ जूं नेकियूं हूंदियूं? आसमान में सितारा लख नाहिन, करोड़ नाहिन, अरब नाहिन, पदम नाहिन,
ला तादाद सिताराहन जो अॼु ताईं कंहिं दुनिया जी ताक़त खे ताक़त नाहे जो आसमान जे सितारनि खे ॻणे सघे। पुछे थी अम्मड़ आयशा या रसूल अल्लाह जेतिरा आसमान में सितारा आहिनि उन्हीं आसमान जे सितारनि जेतिरियूं नेकियूं कंहिं उम्मतीअ जूं हूंदियूं आहिनि? पाण फरमाइनि था हाओ आशा आहिनि। तव्हांजी माना त रसूलुल्लाह खे सितारनि जे ॻणप जी बि ख़बर आहे त उम्मत जे अमल जी बि ख़बर आहे। साईं खे ख़बर आहे त कंहिंजूं नेकियूं केतिरियूं आहिनि कंहिंजूं केतिरियूं आहिनि। तॾहिं त फरमाइनि था त जेतिरा आसमान में सितारा आहिनि एतिरियूं नेकियूं आहिनि। अम्मा आशा पुछे थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ कहिड़ो खुशकिस्मत शख्स आहे उन जो नालो त खणो मां ॿुधां केरु आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था आशा उहो हज़रत अमीर उमर आहे। केरा ॾाढे चओ ज़ोर ज़ोर सां चओ। तव्हांखे मौलवी कोन ॿुधाईंदा हूंदा पर मां ॿुधायां वणे वन वणे वाह तव्हांजी मर्ज़ी ॻाल्हि आहे पर तव्हांखे वणणु खपे जे मुस्लमान आहियो। अमीर उमर उहो जवान आहे रसूलुल्लाह जो गुलाम आहे पर हज़रत अली मुर्तज़ा जो न्याणो। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे न्याणीअ जो संग ॾिनो हो हज़रत उमर खे। चओ सुभान अल्लाह। तव्हां हिते के मरो चओ को बिरोही के सीदरा के अबड़ा के केर त के केर अवां खां मां पुछां थो तव्हां मां को हथ मथे खणी मांखे ॿुधाए कंहिं वाणे खे संग ॾींदो कंहिं मेघवाड़ खे संग ॾींदो कंहिं ॾेढ खे? मुल्क में तो मुसीबत आती है जो बरोच समाज के कौन दो अब आया ना है पांजी बरोच की दिसन था थोड़े मुसलमान आए हो शरीयत में मनो काने पर असा चो था न से असा बरोचन जोड़ो शान आयो को न को बे के छोड़ींदा से असा जनी के एड़े मानू के जेको असा जे न मजहब जो न दीन जो उन्हीं के संग जन जे ला तैयार न आयो। वो अली जोड़ो जवान जेको बहादुर हो शेर खुदा हो असदुल्लाह अल गालिब हो उन पांजी न्याणी जो संग इमाम हसन जी भेण इमाम हुसैन जी भेण खातून जन्नत जे पेट मां जावल बीबी उम्मे कुलसूम अली सही हजरत उमर के परनाए। तव्हां छा था चओ अली मुर्तज़ा गैरत वारो हुयो या न हुयो? ॾाढे चओ अली बहादुर हुयो या न हुयो? अली हक़ ते हलण वारो हुयो या न हुयो? पो हक़ वारो अली तो फैसलो करे तो सुभाणे पोएं सदीअ में 14वीं सदी में हिकिड़ा लूसी पैदा थींदा। लूसी जेके सब नबी पाक जे असहाबन जूं गिलाऊं कंदा अमीर उमर ते तनकीदूं कंदा। मां अली मुर्तज़ा अगवाटई सोहणे अली सही चयो तो फैसलो करे हज़रत उमर खे संग ॾेई वञा ऐं दुनिया खे ॿुधाए वञा त उमर नाहक ते हुजे हा त मां अली संग न ॾियां हा मूं ॾिनो आहे त इन जे करे जो हज़रत उमर हक़ ते आ। अल्लाह अकबर। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर से चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अचो तव्हां के मौजा दोस्तों इन जो हवालो अहले सुन्नत जे किताबन में ता है पर अचो त शीयन जे किताब मां भी तव्हां के हवालो ॿुधाया। जेकॾहिं रुगो असां जे किताब जी ॻाल्हि हुजे न त पोइ चवंदा सुनन ठाही आहे सुनन
ठाही आहे पर ॻाल्हि कयूं उहा जेका ॻाल्हि असां वटि बि हुजे हुननि वटि बि हुजे तोड़े मुखालिफ़न तोड़े हज़रत उमर खे नथा मञनि तोड़े हज़रत अमीर उमर जी गिला कंदा आहिनि पर यार हक़ लिखजी वेंदो आहे कॾहिं कॾहिं हक़ बि चइजी वेंदो आहे शीयन जो किताब आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो किताब जो नालो आहे हयातुल क़ुलूब उन्ही जे अंदरि लिखियल आहे ॿियो किताब आहे मुंहिंजा दोस्तो उन जो नालो आहे तारीख़ुल अइम्मा ख़ुदि शीयन जा मोतबर किताब आहिनि ॿिन्ही में लिखियो पियो आहे हिकिड़े ॾियारे हज़रत अमीर उमर हज़रत अली वटि हली आयो ऐं प्यारा अली जी उमर मूं नबी करीम खां हदीस ॿुधी आहे त कुल्लु हसबिन व नसबिन मुनक़तिउन इल्ला हसबी व नसबी दुनिया में जेके संगा मदियूं आहिनि दुनिया में जेके मिटियूं माइटियूं आहिनि इहे क़यामत में कम कोन ॾींदियूं पर मां मुहम्मद वारी मिटी माइटी क़यामत में कम ॾींदी माना इए अल्लाह से कोन पुछंदो ते मुफ्ती साहब जो पुटरा अल्लाह से इए कोन पुछंदो फलाणे पीर जो पुटरा अल्लाह से इए कोन पुछंदो फलाणे वडेरे जो पुटरा यानी जेके भी संग हन संगा मदियूं उहे क़यामत में कटजी वेंदियूं कोन हलंदियूं पर रसूलुल्लाह फरमाए थो जंहिंजी न मां मोहम्मद करीम सां मिट्री हूंदी उहा मिट्री क़यामत में बि कम ॾींदी हज़रत अली चयो पोइ साईं उमर फारूक खे हदीस त मां बि ॿुधी आहे तव्हां बि ॿुधी आहे मां बि ॿुधी आहे तूं छा थो चाहीं जी मां चाहियां थो तुंहिंजे घर में ख़ातून जन्नत आहे जेका रसूलुल्लाह जी न्याणी आहे उन ख़ातून जन्नत खे न्याणी आहे जंहिंजो नालो उम्मे कुलसूम आहे ऐं मूंखे ख़बर आहे त हा तव्हां अञा परणाई कान्हे उनजी शादी कान थी आहे अञा हुनजे बुलूगत में ॿ टे ॾिहाड़ा लेट आहे तंहिंजे करे मां चाहियां थो त ख़ातून जो बाबो मुहम्मद करीम आहे उम्मे कुलसूम जो नानो मुहम्मद करीम आहे इहा उम्मे कुलसूम मूंखे ॾे त मां शादी कयां मूंखे शादी जी बि ज़रूरत कान्हे मूंखे औलाद आहे शादियूं आहिनि पर हज़रत उम्म कुलसूम सां इन्हीअ जे करे शादी थो कयां इहो संग ॻंढियां त क़यामत में मुहम्मद सां रिश्तो हुजे नबी करीम फरमायो आहे सभु रिश्ता कटजी वेंदा पर मूं वारो रिश्तो संग कोन कटबो हज़रत अली मुर्तज़ा थो चवे सोना उमर तो जहिड़े जवान खां वधीक ॿियो संग कहिड़ो मूंखे मिलंदो पर थोरो मूंखे मौक़ो ॾे हज़रत उम्म कुलसूम जो भाउ हसन उम्मे कुलसूम जो भाउ हुसैन ॿई मौजूद आहिनि उन जी अम्मा फातिमा गुज़ारे वई आहे पर भाउर हुन जा वेठा आहिनि मां अली त राज़ी आहियां पर पुटनि सां सलाह करे सुबुह तोखे वर्दी ॾींदुसि सभई चओ सुभान अल्लाह तव्हां थींदो आहे न तव्हां वटि मिटी माइटी लाइ ईंदो आहे अदा तो वटि संग वेठो आहे मिली मां बि तुंहिंजो भाउ आहे मूंखे ॾे त तकड़ में हा कोन कंदो आहे चवंदो बाबा हा करसु मां घर वारनि सां सलाह कयां भाउ सां सलाह कयां ज़ाल सां सलाह कयां मिटनि माइटनि सां सलाह कयां तोसां मिटी आहे माइट रहूं पर सोचे सम्झी कबी इन में को ऐब कोन्हे अली मुर्तज़ा चयो त हसन हुसैन न्याणीअ जा भाइर रहनि उम्मे कुलसूम जा भाइर रहनि अमड़ हुनजी गुज़ारे वई आहे मां पीउ आहियां वो भाइर अथसि उन्हनि सां सलाह कयां मूंखे तोखां वधीक ॿियो को संग कहिड़ो रात जो मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो घर आयो सॾु थो करे प्यारा हसन अचे जीउ बाबा प्यारा हुसैन अचे जीउ बाबा ॻाल्हि ही आहे अमीर उमर संग घुरियो आहे बीबी उम्मे कुलसूम जो तव्हांजी भेण आहे तव्हांजी कहिड़ी सलाह ॿई शहज़ादा चवनि था बाबा तूं बाबो आहे जेको तुंहिंजो फ़ैसिलो सो असांजो फ़ैसिलो न हसन एतराज़ कयो न हुसैन एतराज़ कयो अबे जे मथां ॻाल्हि छॾियऊं अबो तो चवे मूंखे त अमीर उमर सां मिटी करणु क़बूल आहे हसन हुसैन चवनि था असांखे बि क़बूल आहे सुबुह जो हज़रत अमीर उमर खे घुराए अली मुर्तज़ा पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे
तैयारी कर त मां तोखे खातून जन्नत जी न्याणी परणाए जा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जो संग हज़रत उमर खे मिलियो आ, निकाह पढ़ियो वियो आ ऐं उन बीबी सगोरी मां हज़रत उमर खे पुट भी ॼाओ आ जंहिंजो नालो हो हज़रत ज़ैद। हाणे वधीक मां कोन थो चवां, फ़ैसिलो तव्हां वञी कयो त जंहिंसां हज़रत अली उल मुर्तज़ा जहिड़ो जवान ख़ुशीअ सां मिटड़ी करे शादी कराए पंहिंजी न्याणी ॾे, हसन हुसैन बि राज़ी हुजनि, उन जवान जो शान केॾो हो। चओ सुभान अल्लाह। उहे जेके मुंहिंजा दोस्त शियन खे ख़ुशि करण जे लाइ, शियन खे राज़ी करण जे लाइ इन ॻाल्हि जो इनकार कंदा आहिनि, उहे सोचनि त असांजो ईमान काॾे थो वञे, असांजो अक़ीदो काॾे थो वञे, इहा हुबदारी आहे या दुश्मनी आहे। मुंहिंजा दा मुरीद उनखे चइबो आहे जेको मुर्शिद जो फ़ैसिलो आमन्ना व सदक़ना क़बूल। हज़रत उमर जी रिश्तेदारी जी ॻाल्हि, सिंध जो मशहूर वली सूफी दरवेश, सूफी सचल सरमस्त भी करे थो। ॿुधायां आहे सिराइकी में, समझ में ईंद वाला कोन्हे। चवे थो हाय दामाद अली दा उमर कल यार दी घड़ोली भर दी हाँ, भर दी तह दिल भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे तव्हांखे सम्झ में आयो अलाए कोन, दामाद माना न्याणो, दामाद माना है दामाद अली दा उमर, ये तो अली जो न्याणो आ उमर जो। सुभान अल्लाह। है दामाद अली दा उमर, नालो दो खड़े, कुलसूम बीबी दा शोहर, कर दी बात खबर दी हाँ। खबर चइबो आहे हदीस खे, खबर छा खे चइबो आहे, कर दी बात खबर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ। चौ चौ यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, भर दी तह दिल भर दी हाँ। सुभान अल्लाह। जोर सां कान कयो आहे। ॾे फतवा सचल सर मस्तते अब्दुर रहीम तो फतवा लहे ई कान थी, चिड़ा वेठा अब्दुर रहीम ते। अब्दुर रहीम सां न चिड़ कयो, अब्दुर रहीम उहा ॻाल्हि कंदो आहे जेका क़ुरान हदीस में हूंदी आहे। सूफी सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह मशहूर सिंध जो कामिल वलीउल्लाह है, वलिया आलिमा आरफा दरवेशा सूफिया। वो दरवेश भी आ गाल तो करे पियो, पंहिंजी माना ते आ गाल सची आहे ऐं शियन जे किताब में भी लिखी पई आहे, शिया भी कबूल कनि था पिया। अॼुकल्ह जे लूसन खे ख़बर ई कान्हे का, कावड़ा वेठा नबी पाक जे सहाबा किराम ते, मुस्तफा जे सहाबा जो शान निरालो आहे। इहो सचल सरमस्त वरी पीरान पीर जी भी तारीफ़ थो करे। तव्हां जलसो यारी जो भी रखियो आहे। छा थो चवे? चवे थो पीरो पीरा मुर्शिद मीरा, नामो गिध जज टुटन जंजीरा, पीरो पीरा मुर्शिद मीरा,
नाम गिदे जग टुटन जंजीरा कामिल मुर्शिदो कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ चौ चौ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तै दिल भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ सचल सरमस सोचो तो मां अकीदो पंहिंजो ज़ाहिर कयां अकीदो ॾाढे चओ अकीदो जे मता सुभाणे चओ त सचल को शियो चए थो त न शियो न आहियां सोना सचल साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजो अकीदो थो ॿुधाए उहे कन खोले ॿुधन कन खोले ॿुधन ओ जेके चवंदा आहिनि ओ शिया मां तो तूं सदके वञा तूं अलीअ जो हुबदार आं तूं अलीअ जो हुबदार आं शिया मां तो तां सदके वञा उन्हनि खे चओ त कन खोले ॿुधो शियनि खे छा थो चवे पियो सोणो सचल चवे तो राफिज़ो हाफिज़ो कदां न थीवे ना वलीउल्लाह मूं तू जीवे